पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारनि प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे ख़ासि करे हाणे जेको आहे जाबिर जे लाइ मुसीबत वधण वारी आहे, छो त जाबिर जे पोयां हाणे सांवल बि पवंदो। हुन चाकर ख़ान खे बि शक आहे सांवल ते ऐं जाबिर ते बि उन शक हाणे अहिड़े हिसाब सां पवंदो जॾहिं होॾां वरी जेका हसीना बेगम हुनखे ज़हर ॾींदी, पर चाकर ख़ान न मरंदो उन में। ठीकु आहे, चाकर ख़ान खे उन में ख़ासि नुक़सानु कोन पहुचंदो। पोइ हुनखे अंदाज़ो लॻी वेंदो त हीअ जेको आहे मूंखे घणो ई दुश्मन मारणु चाहिनि था, त पोइ इहे घर जा दुश्मन हमिलो बि इन्हनि करायो हूंदो। सांवल बेगुनाह आहे, यानी आहिस्ता आहिस्ता ॻोटियूं खुलंदियूं वेंदियूं ऐं जेको आहे चाकर ख़ान खे रस्तो नज़र ईंदो वेंदो, दुश्मन केरनि सॼण केरनि। हसीना बेगम जेका हुआ एॾी जल्दी आसानी सां पकड़ में न ईंदी, छो त मेन किरदारु इहा आहे। ऐं होॾो जाबिर, यानी इन्हनि खे वॾो वक़्तु लॻंदो, वॾियूं किस्तनि खां पोइ हसीना बेगम जेको आहे चाकर ख़ान जे नज़रनि में क्लियर थींदी त हीअ दुश्मन असांजी आहे। इन खे घटि घटि 75 खां 100 या 150 किस्त ताईं इहा कहाणी ईअं ई हलंदी रहंदी जीअं हली रही आहे। दोस्तो लाइक ज़रूरु कंदा वीडियो खे।